साफ़िन ते ब्लैकमेल साफ़िन ते कैसा जे में के धक्के आउनन ते कैसा जे में के धक्के आउनन ते गुंडागर्दी जी नाज़रीन, लखी मावा के ताज़ा तरीन ख़बर ॾींदा हलूं त गवर्नमेंट अस्पताल लखीअ जे MS मथां कुछ माण्हुनि जो हमलो ॿुधायो पियो वञे। डॉक्टर ख़ादिम हुसैन भट्टी जेको लखी गवर्नमेंट अस्पताल जो MS आहे, उनजो चवण इहो आहे त मां अस्पताल में जीअं ई सुबुह पंहिंजे ऑफिस में वेठो हुयुमि त कुझु शरपसंद अनासिर मुंहिंजे ऑफिस में घिरी करे मूं ते तशद्दुद कयो आहे। अहिड़े हैरतनाक तशवीशनाक अमल खां पोइ गवर्नमेंट अस्पताल लखी जे समूरे अमले सख़्तु एहतजाज कयो आहे, जॾहिं त अहिड़े अमल जे इतला लखी थाणे ते पिणु ॾिनो वियो, जंहिंखां पोइ SHO लखी हॉस्पिटल पहुची मामले जा तफ़सील वरिता। हिन तरफ़ लखी अस्पताल जे अमले डॉक्टर जेको अस्पताल जो MS आहे डॉक्टर ख़ादिम हुसैन भट्टी, उन जी अॻुवाणी में सख़्तु एहतजाज थियो आहे। जी नाज़रीन, इन समूरे मामलात जे हवाले सां डॉक्टर ख़ादिम हुसैन भट्टी जेके MS आहिनि गवर्नमेंट अस्पताल लखी जा, उन्हनि पंहिंजे इन मुकमल वाक़े जा तफ़सीलात हिन तरह ॿुधाया। अॼु के धमकाए मूंखे पैसा ॾे, न त मां फेसबुक और ट्यूब ख़बर कंदुमि, अस्पताल खे ख़बर कंदुमि। छा हिते असां चोर आहियूं? असां चोरी था कयूं? असां शिकारपुर सीट जी ते चङे कम लाइ था चऊं, हीअ असांखे ब्लैकमेल करे असांखे यूज़ था कनि। असां MS जी पोस्ट ते आहियां, मां सॼी कमान संभाले वठियो आहे। मूंखे जेको अची करे ऑफिस में भञ ठाह कई अथऊं, मूंखे जेको आहे छुछाणी में लटा फाड़े आहे। इहा इंसानियत आहे हिननि जी। एज़ अ डॉक्टर असां चङे कम लाइ आया आहियूं, कि न असां हिननि खे मंथली लाइ जा आहियूं। मंथलियूं किथां ॾियूं, कहिड़े हिसाब सां ॾियूं, कंहिंखां वठी ॾियूं हिननि खे मंथली हर महीने? हे जेको शख़्स मूंखे ब्लैकमेल कंदा आहिनि, ज़हनी टार्चर ॾींदा आहिनि। मां अॻे जेको आहे दिलि जो मरीज़ आहियां, हे मूंखे ज़हनी तरह यूज़ कंदा आया आहिनि। मां थो चवां हाई अथॉरिटी गवर्नमेंट ऑफ सिंध, गवर्नमेंट हेल्थ मिनिस्टर खां, पंहिंजे DSO साहिब खां, पंहिंजे शहरिया साहिब खां, मां पंहिंजे DC साहिब खे रिक्वेस्ट थो कयां त इन्हनि खे ज़ालिमनि खे जेके ज़हनी टार्चर था ॾियनि, अस्पताल खे ब्लैकमेल था कनि, उन्हनि खे सख़्त में सख़्तु सज़ा ॾिनी वञे। ॿी सूरत में असांजो एहतजाज जारी रहंदो जेसिताईं असांखे इंसाफ़ न मिलंदो। हीअ अॼु मूंसां करे विया आहिनि MS सां, सुभाणे ॿिए कंहिं स्टाफ सां करे वेंदा, कंहिंखे ब्लैकमेल था कनि। इहो को तरीक़ो आहे? अची करे बीह करे ऐं ब्लैकमेल 10,000 घुरनि था, मां किथां आणा? धाड़े हुनजो नालो बद, हे असली धाड़े त इहे वेठा आहिनि असांजा, जेके असांजे अस्पताल में घिरी करे असांखे यूज़ था कनि। मल्हाए थो असां हिननि खे ब्लैकमेल करे यूट्यूब ते मूंखे यूज़ था कया वञनि। असां जेको आहे फेसबुक ते ग़लति बयानी था ॾियनि, अस्पताल खे ख़बर था कनि। हीअ हिननि जी शहर आहे, असां हिन जे शहर जे माण्हुनि जे लाइ ख़िदमत लाइ था चऊं त हीअ असां गैर क़ानूनी कम था वठनि। असां जेको असां गैर क़ानूनी कम था वठनि, साफ़ तो बंद करा दे, गल खत्म सील करा दो। अले ये चलो सिस्टम ब्लैकमेलिंग तो इंदा ही न होया यार, साहब बचे तो कुर्सी ते वेंदा, इज्जत देन दो, पर वो वाई गिचिम फजे जे ग्रुप जो हुन ये हेड खेल को खत्म थी वेंदो हिन जो PTCL जो नंबर हूंदो न जो नंबर छा आहे पुलिस गड जो नंबर की कुर्सी जे पर PTCL जो नंबर से गड थाने जो जल्दी रहे सत कर यार फोन करे फोन करे तो रखे